Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. सिंध में पाणीअ जी मजमूई खोट 50 सैकड़ो खां बि वधी वई। सखर बिराज वटि पाणी खोट 66.3 सैकड़ो रिकॉर्ड। गुडू बिराज वटि पाणी खोट 10.3 सैकड़ो रिकॉर्ड। सखर बिराज वटि मथां वकिरो 16,390 ताईं पहुची वियो। गुडू बिराज वटि मथां वकिरो 23,235 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराज वटि मथां वकिरो रुगो 5,199 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। असांजा ज़िम्मेदार फ़र्द, असांजा वज़ीर आला या ॿिया ॿी सॼी धुर, सॼी असेंबलियूं, वज़ीर, क़ौमी असम्बली जा मेंबर, सेनेटर पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखनि ख़ुशूसन उहे सिंध जे माण्हुनि खे नाम निहाद रेज़ोल्यूशन ॾियनि था, कूड़ा बयान ॾियनि था। कल्ह सचल जी दरबार में, चोॾीं कराचीअ में असांजे ज़िम्मेदार हुकुमराननि इहो चयो आहे त बाबा किथे थो ठहे कूड़ा सभु। हाणे सच ही आहे त चोलिस्तान कैनाल जेको सुलेमानकी खां शुरू थियो आहे फोर्ट अब्बास ताईं, उहो फोर्ट अब्बास खां मरोट ताईं ऐं पोइ सभई शाखूं ऐं वाटर कोर्सिस ठाहिणा हिते पियो ठहे। हिन पासे ॾिसो, हिते पियो ठहे। कहिड़ी ज़मीन आबाद थींदी आहे उहा हिन पासे ॾिसी सघो था, या ॿी कहिड़ी ज़मीन ठहणी आहे हिन पासे ॾिसी सघो था। कैनाल ते कमु जारी आहे। दरिया बचाओ कमेटी जो कन्वीनर सैयद ज़ैन शाह चोलिस्तान पहुची वियो। जारी कयल वीडियो बयान में सैयद ज़ैन शाह चयो त सिंध जो वॾो वज़ीर, सूबाई वज़ीर, सेनेटर ऐं क़ौमी असम्बली मेंबर कूड़ा बयान ॾेई रहिया आहिनि त चोलिस्तान कैनाल किथे ठही रहियो आहे। सच ही आहे त चोलिस्तान कैनाल ते कमु हली रहियो आहे। हिते अचण जो मक़सदु सिंध जे माण्हुनि खे सच ऐं मुस्तक़बिल जे ख़तरनि खां आगाह करणु हो। पीपुल्स पार्टीअ जा वज़ीर ऐं चूंडियल नुमाइंदा मीडिया ते खुलेआम चई रहिया आहिनि त कैनाल ठही रहिया आहिनि। कूड़ ज़ाहिर थी वियो आहे, चोलिस्तान कैनाल ठही रहियो आहे। सिंधु दरिया ते 6 कैनालनि जी अॾावत ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज बणियल। शहदाद कोट में अनाज मंडीअ खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। सियासी समाजी अॻवाननि समेत शहरनि जी वॾे अंग में शिरकत। जरवार भरिसां ॻड़ी चाकर में तकरारी कैनालनि ख़िलाफ़ एहतजाज। गबोलाबाद खां नज़र पंप ताईं रैली कढी नारेबाज़ी कई वई। शागिर्द बि वॾे अंग में शरीक। चोटियारियूं में बि मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। सहाफ़ियुनि, शागिर्दनि ऐं आबादगारनि जो एहतजाज। अॻवाननि चयो आहे त सिंधूअ ते 6 कैनालनि जी अॾावत करे सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे। कैनाल रिथा रद्द करे नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। ओबाड़ो भरिसां ॻोठ माड़ी में जाम महताब डहर ते हमले में मारिजी वियल ज़फ़र डहर जी तदफ़ीन। जनाज़े नमाज़ में जाम महताब डहर समेत सियासी समाजी अॻवान वॾे अंग में शरीक। मीडिया सां ॻाल्हाईंदे जाम महताब डहर चयो त असां अॼु केस दाख़िल कराईंदासीं। असांखे रुगो मक़तूल जी तदफ़ीन जो इंतज़ारु हो। पुलिस खां बि अॼु पुछंदासीं त छो कार्रवाई न कई वई आहे। हिकु ॾींहुं अॻु खेंजू वारे इलाइक़े में जाम महताब डहर ते हमले में संदसि गार्ड ज़फ़र डहर मारिजी वियो ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। जाम महताब डहर शहरियार शहर ते हमिलो कराइण जो इल्ज़ाम हयो हो। शहरियार शहर जाम महताब डहर ते हमले में मुलविस हुजण जी तरदीद कंदे चयो त मुंहिंजा हथ साफ़ आहिनि, भली जांच कराई वञे। केस में फासायो वियो त जाम महताब जे गुरुअ में हथो हूंदा। डहर की भरिसां जाम महताब डहर ते थियल हमले बाद पुलिस जो ऑपरेशन 20 खां वधीक घर ड्राए पट। DSP डहरगे जी अॻवाणी में पुलिस अटालनि APC चेन मशीनुनि ऐं बख़्तरबंद गाॾियुनि सां ॻोठ इलियास शहर, सोली होटल स्टाफ ऐं ॻोठ अब्दुल्ला शहर में ऑपरेशन कयो। 20 खां वधीक घरनि खे ड्राए पट करण बाद बाहि ॾेई साड़ियो वियो। पुलिस जो चवणु आहे त जाम महताब डहर ते हमले में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कार्रवाई कयूं पयूं वञनि। जल्द जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा। DTI बानीअ जी घरवारी बुशरा बीबीअ जी 26 नवंबर एहतजाज जे 2 केसनि में अबूरी ज़मानतुनि में 5 मई ताईं वाध। ATC इस्लामाबाद में ॿुधणी दौरान वकील पारां 190 मिलियन पाउंड केस में गिरफ़्तार बुशरा बीबीअ जी हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त जमा कराई। ATC दरख़्वास्त मंज़ूर कंदे बुशरा बीबीअ जी अबूरी ज़मानत में वाध करे छॾी। बुशरा बीबीअ ते खन्ना ऐं कोहिसार थाणे ते केस दाख़िल थियल आहिनि। वकील चयो त बुशरा बीबी खां अडियाला जेल में जांच करण जो जांच ऑफिसर खे हुकुम ॾिनो वञे। ऐं तंगवाणी भरिसां हथियारबंद फ़ौरन जे फायरिंग में मुसाफ़िर वैन जो ड्राइवर गोलियूं हणी क़तल। वाक़िए ख़िलाफ़ ॻोठाणनि जो इंडस हाईवे ते धरणो।
डेरा सरकी थाणे जी हद में हथियारबंदनि टोले पारां रोड ब्लॉक करे मुसाफ़िर गाॾियुनि मां फुरलुट कई वई। हथियारबंदनि फोरुनि जे फायरिंग में वेन ड्राइवर याकूब ओड़ो क़तल थी वियो। ॻोठाणनि इंडस हाईवे ते सेफल स्टॉप वटि धरणो हयो। ट्रैफ़िक मुअतल, मछरियल माण्हुनि पुलिस चौकीअ खे बाहि ॾेई छॾी। मुज़ाहिरीन जी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। ॻोठाणनि जो चवणु आहे त हथियारबंद रोड ते गाॾियुनि खे रोके फुरलुट कंदा रहिया। पुलिस एहलकार तमाशो ॾिसंदा रहिया।